जामशोरे में IG सिंध पुलिस पारां 25 मई ते कोटड़ी साइड थाने जी हद टेलीग्राफ कॉलोनी जे ॻोठ अली बख्श ख़ास केली में बेदर्दी सां क़तल कयल शिकारपुर वासी सईद अहमद टामरीअ जे क़तल में मुलवस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण ते जामशोर पुलिस जे जवाननि जी बहितरी कारकर्दगी ॾेखारण ते ज़िले पुलिस जे 15 ॼणनि खे रोक रक़म तोड़े इनाम ॾियण जो ऐलान कयो। कोटड़ी में SHO साइड ख़ैर मोहम्मद मल्हा, सब इंस्पेक्टर ज़हीर अहमद सोलंगी, ASI जान मोहम्मद अबड़ो, ASI नसीम खान, पुलिस अहलकारनि माजिद अली लाखेर, अयाज़ अहमद बुगियो ऐं ॿियनि खे IG सिंध तरफ़ां पुलिस जे जवाननि खे सुठी कारकर्दगी ॾेखारण ते कैश इनाम ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। पुलिस नौजवाननि जो चवणु हो त असांखे ख़ुशी थी रही आहे त बाला ऑफिसर असांजी हिम्मत ऐं हौसला अफ़ज़ाई करे रहिया आहिनि। असां ॾींहुं राति हिकु करे पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम ॾियूं था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।